वुसत ऐं गहराई आहे सचल सरमस्त जी, सेल्फ लिबरेशन जी, पंहिंजे वजूद जे आज़ादीअ जी ऐं पंहिंजे तख़युलाती ऐं कैफ़ियती सरमस्तीअ जी ऐं फ़िक्री सरमस्तीअ जी, जो हाणे सचल ऐं तव्हां ॾिसंदव त दुनिया में सभई वॾा माण्हू जेसि ताईं इन दर्जे खे नाहिनि पुॼंदा तेसि ताईं अंदर में ग़ुलाम रहंदा आहिनि। ज़मानो छा चवंदो, गिरोह छा चवंदा, माण्हू छा चवंदा, दुनिया में मज़हब छा चवंदा, हुकुम छा चवंदियूं, दुनिया जेसि ताईं माण्हू ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त पंहिंजे अंदर मां बि उनखे छा आवाज़ ईंदो, सदियूं असांजे अंदर में विझूं। दुनिया जा सभई वॾा साइंसदान या सभई इहो बि आहे त सचल साईं पंहिंजे इन काफ़ीअ में, मां इन ॻाल्हि खे पूरो थो कयां हाणे, त इन काफ़ीअ जे अंदरि उहे सभई शिकलियूं ॿुधायूं आहिनि जेके हुन चयो त पंहिंजे लाइ आहे बज़ाहिर, पर दरअसल इहा सेल्फ लिबरेशन, इहा घण तरफ़ी आज़ादी असुल उहा उन अलामती इंसान जी आहे जेको तव्हां बि थी सघो था, मां बि थी सघां थो, ऐं उहो ख़ासि न आम माण्हू। सूफ़िन जो कमाल इहो आहे त सूफ़िन दुनिया में ख़ासि माण्हुनि जी हिक हटी ख़तमु करे छॾी। सूफ़िन आम माण्हूअ खे उहे दर्जा, उहे हैसियतूं, उहे सघ, उहे कैफ़ियतूं, उहे सलाहियतूं, उहे अज़मतूं बख़्शियूं ऐं बख़्शणु चाहियूं जेके दरअसल सूफ़ी जो कमाल आहे। त मां सम्झां थो इहा बि ख़ुदि हिकिड़ो वॾो मिसाल आहे त सचल साईं इन पंहिंजे काफ़ीअ जे मार्फत उहे सभु शिकलियूं ऐं उहे सभु दर्जा असांखे ॾेखारिया आहिनि ऐं ॿुधाया आहिनि। मां सिर्फ़ु आख़िरी ॻाल्हि जेकर तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त हिन ॻाल्हि सां मां पंहिंजी ॻाल्हि खे पूरो कंदुसि। जे मां पंहिंजी ॻाल्हि खे सही ॾियां त सचल साईं, मां पंहिंजी ॻाल्हि खे हीअं सही ॾींदुसि, सचल साईं दरअसल रुॻो सिंध जी न, नंढे खंड जी न, पर सचल साईं दुनिया जे तसौफ़ जी जेका शाइरी जी रिवायत आहे उन जे दौर जे पुॼाणी जे आख़िरी हुननि शाइरनि मां आहे, जेतोणीकि मुंहिंजे ख़्याल में उन रिवायत जो दुनिया में आख़िरी वॾो शाइर ख़्वाजा ग़ुलाम फरीद आहे, जेको उन खां पोइ, पर उन सॼे दौर जो आख़िरी वॾनि शाइरनि मां आहे। सचल साईं जे जेका फ़िक्र में जेका बहतल वजूद वारो तसवर आहे, उहो हिन माना में नाहे त दरअसल पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, इहा हिकिड़ी ॿी लेवल आहे, इहा हिकिड़ी ॿी मंज़िल आहे। लतीफ़ साईं जी पंहिंजी हुस्नाकी आहे तख़यल जी ऐं अलामती इज़हार जी, पर सचल साईं वटि वरी उनजो बरमला इज़हार आहे, बेख़ौफ़ इज़हार आहे, छाकाणि त हुनजो रोल मॉडल मंसूर हलाज आहे। ऐं में जेके बि संसार में जीवत जूं शिकलियूं आहिनि, संसार जूं शिकलियूं आहिनि, सचल साईं वटि उन्हनि सभिनी जे विच में जेका हम आहंगी आहे, जेको उन में डायलेक्टिकल रिलेशनशिप आहे, उहो हुनजे बहितर वजूद मां पधिरो आहे। ऐं साॻी तरह सचल साईं जी शाइरी जो मुहरिक इश्क आहे, हुन वटि सरमस्ती ऐं कैफ़ आहे, हुन वटि हिकिड़ी रुॻो ख़ारिजी बहादुरी न आहे त हू मीर साहबनि जे ज़माने में मीर साहबनि सां हुनजा तालुकात बि हुआ, पर हुन पंहिंजे या जेके हुनजा पंहिंजो घराणो मज़हबी हो। सचल साईं हिकिड़ो बेनियाज़ माण्हू हो, जंहिं पंहिंजे दौर जे हर क़िस्म जे बुनियादी सुवाल खे जेको हुनजे आस पास हुयो, हुनजे तसवर ऐं तख़यल में हो, हुनखे एड्रेस कयो ऐं हुन में हुन पंहिंजे इज़हार में उहा बेबाकी ऐं जुरत ऐं बेख़ौफ़ी ऐं बेसाख़्तगी पैदा कई आहे जेका सचल साईं जो ई इम्तियाज़ आहे ऐं जेका तसलसल बि आहे उन पंहिंजे माज़ी जी रिवायत जो। पर सचल साईं रुॻो ख़्याल जो शाइर न आहे, जेतोणीकि मुंहिंजो ख़्याल हसीन आहे। चयो वई मैं ताईं ख़्याल हाँ दिल सां नाल ख़्याल ते, माना हिते लतीफ़ सचल साईं वटि ख़ुदा बि ख़्याल आहे ऐं पाण बि ख़्याल आहे। ॻाल्हि बि केतिरनि जाइनि ते चयो आहे ऐं ॿियनि बि शाइरनि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर सचल साईं रुॻो तख़युल ऐं ख़्याल जो शाइर न आहे, सचल साईं ज़िंदगी जो शाइर बि आहे, छाकाणि त हुन पंहिंजे शाइरीअ में ज़िंदगीअ जा बुनियादी सुवाल बि एड्रेस कया आहिनि, जंहिंजी मूं तव्हांखे मिसाल ॾिना त हिन दुनिया जो वॾे में वॾो, मां हिन ॻाल्हि खे आख़िरी ॻाल्हि खे पूरो थो कयां त अॼोको जेको पोस्ट मॉडर्न दौरु आहे, जेको अॼोको जेको ही पोस्ट मॉडर्न ईरा आहे, जंहिं इंसान खे सरमाएदारी जो उभार जे करे ऐं दुनिया में घणनि सबबनि जे करे
हिकिड़े वजूदी बहरान में वरी मुब्तला करे छॾियो आहे। अॼोके दौर जो इंसान ख़ुशहाल हूंदो पर पुरकैफ़ न आहे, सरमस्त न आहे, बेकैफ़ आहे। सचल सरमस्त जी कमाल इहो आहे त सचल सरमस्त पंहिंजी शाइरीअ में, पंहिंजे फ़िक्र में ऐं पंहिंजे उन में रुगो तख़युल ऐं ख़याल ताईं महदूद न आहे, हू ज़िंदगीअ जूं बेरहम हक़ीक़तुनि खे बि पंहिंजी शाइरी मौज़ू बणाए थो। ऐं मां सम्झां थो त इहो ई सबबु आहे जो सिंध जे अंदरि तव्हां ॾिसंदव त जिते लतीफ़ साईं असांजे फ़लसफ़ियाना फ़िक्र जो उरूज आहे शाइरी जे अंदरि, ऐं क्लासिकल दौर जो वॾे में वॾो हवालो ऐं उरूज आहे, उते साॻे वक़्तु सचल सरमस्त खे जेका पंहिंजी जाइ आहे ऐं पंहिंजी हैसियत आहे, उहा हुन खां कोई खसे नथो सघे। त सचल सरमस्त पंहिंजे शाइरी ऐं फ़िक्र में मज़ाहिमत, इश्क, मुहबत, कैफ़ ऐं सरमस्ती ऐं ज़िंदगी जे शऊर जो हिकिड़ो अहिड़ो तख़लीक़ी ऐं हसीन ऐं तनक़ीदी इम्तिज़ाज आहे जंहिं मां हुनजे दौर ते बि फ़र्क़ु पियो। हुन पंहिंजे दौर में बि माण्हुनि खे पंहिंजी ज़बान ॾिनी ऐं हिकिड़ो नओं ख़्यालु ऐं फ़िक्र ॾिनो। ऐं मां सम्झां थो त जीअं शेख अयाज़ साहिबु पंहिंजे शाइरीअ में ऐं पंहिंजे नसरी किताबनि में बार बार सचल साईंअ खे पंहिंजो सूंहों करार ॾिनो आहे, ईअं सिंध जो अॼोके दौर जो शाइर, अॼोके दौर जो समाज, अॼोके दौर जे सिंध समाज जो इंसान, हे समाज उनखे तमामु घणी ज़रूरत आहे त सचल जे फ़िक्र खे पंहिंजे ज़माने सां हमाहंग करे ॾिसे ऐं जेको हुनजे ख़्याल ऐं फ़िक्र जो मज़ाहिमती ऐं तख़लीक़ी जोहर आहे उनखे पंहिंजी सघ ऐं पंहिंजो रूहानी ऐं पंहिंजो शऊरी हथियार बणाए। त मां सम्झां थो त सचल कल्ह बि रिलेवेंट हो ऐं सचल अॼु बि रिलेवेंट आहे ऐं सचल ईंदड़ ज़माननि ऐं दौरनि में बि सिंध जे उत्साह जो सच शुक्र रहंदो। ताईं वरी महिरबानी। जामी साहब, थैंक यू वेरी मच। तमाम घणा मतलब बॉक्स पूरो चैट बॉक्स भरिजी वियो आहे। दोस्तनि जेके तव्हांखे दाद ॾिनो आहे, तव्हांजे हिन पूरे लेक्चर खे जेको आहे हिकु जामियो करार ॾिनो आहे। तमामु घणा जेके आहिनि, हींअर आउं ॿुधायां तव्हांखे त 122 माण्हू असांजे हिन लेक्चर में शरीक थिया आहिनि। एवरेज जेको आहे 72-73 माण्हू एवरेज जेके आहिनि उहे रहिया आहिनि। पर जीअं त हिते लिबर्टी आहे त हर को माण्हू अचे, एतिरो टाइम वेहे, वरी हलियो वञे, हुनजी मर्ज़ी आहे। त ईअं दोस्त ईंदा बि वञनि था ऐं छॾींदा बि वञनि था। एग्ज़ैक्टली हिन वक़्तु 7-8 माण्हू हिन वक़्तु बि जेके आहिनि शामिल आहिनि। घटि में घटि 100 खां मथे मूंखे जेको आहे मैसेज जेके आहिनि बॉक्स में अची चुका आहिनि तव्हांजे हिन लेक्चर जे जामिया ऐं वॾी महलूमात ऐं इंफॉर्मेटिव। हाणे पाण एतिरो ई न रमेश साहब, पर एतिरो ई न, पर दोस्तनि अहिड़े क़िस्म जे लेक्चरनि खे साराहियो बि आहे ऐं दोस्त चवनि था त इहा सीरीज़ अॻिते कंटिन्यू करणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे हींअर पंहिंजे सिलसिले में इहो आहे त थोरा सुवाल जवाब या मक़सदु दोस्त इलाही हाणे सभु कंदा त पोइ त ॾाढो ॾुखियो मामिलो थींदो। पर आउं सिर्फ़ु इहो चवां त हिते जेके मूं चयो सभिनी खे त बाबा तव्हां पंहिंजे बॉक्स में हिते चेट में मूंखे सवाल लिखी मोकिलियो त उहे वठंदासीं। त मूं वटि जेके सवाल आया आहिनि, हिकिड़ो सवाल जंहिंजो जवाबु तक़रीबन तव्हां ॾिनो बि आहे पर सवाल रखियो आहे, रुखसाना आहे फिनलैंड मां रुखसाना आहे। उन जेको आहे सवाल रखियो आहे त सचल खे हफ़्ज़ मां शाइर चयो थो वञे, पर जॾहिं त 7 ॿोलियूं असांखे किथे नज़र कोन थियूं अचनि। 4 ॿोलियूं खनि मिलनि थियूं, बाक़ी कहिड़ियूं ॿोलियूं आहिनि जिन में माना हुन इहा ॻाल्हि कई आहे। जेकॾहिं हुन इहो बि लिखियो आहे त जेकॾहिं ख़्याल जी उॾाम बहितर आहे त घणनि ॿोलियुनि जो शाइर हुजणु को ज़रूरी आहे छा? जी साईं। दादा मां अधीक इहो जवाबु ॾियां ऐं दोस्तनि सां इहा ॻाल्हि कयां त हे जेको हफ़्ज़ ज़बान वारो जेको ॻाल्हि थी आहे, इहा दरअसल एॾी पुराणी न आहे। सचल साईंअ खे पंहिंजे हमअसर ज़माने में कंहिं बि कोन चयो, न हुन पंहिंजे पाण खे चयो ऐं हुनजे हमअसर ज़माने में कंहिं इहा ॻाल्हि बि कोन कई। इहा दरअसल 20वीं सदी जे अंदरि तमामु वेझी ॻाल्हि आहे। तो इहा ॻाल्हि हिकु अधु मकाले में कंहिं माण्हू लिखी छॾी ऐं इहा ॻाल्हि बसि भुली वई। पर हक़ीक़त इहा आहे त सचल साईं न कॾहिं पाण ई क्लेम कयो हो, न जे दौर में कंहिं हुनखे ईअं चयो हो। ऐं न वरी 19वीं सदी जंहिं सदी में 27 में हुनजो वफ़ात थी आहे, त 19वीं सदी जे पूरे ज़माने में हुन कंहिं इहो चयो। भला मिर्ज़ा कलीश बेग जहिड़ो वॾो माण्हू जेको सचल साईं जे ई सदी में पैदा थियो ऐं हुन में ज़िंदा रहियो, त इहो मुग़ालतो आहे। हक़ीक़त इहा आहे त हुन शाइरी सिर्फ़ु 4 ॿोलियुनि में कई आहे
हुन जूं बुनियादी ॿोलियूं सराइकी ऐं सिंधी आहिनि, पर हुन खे फारसी जीअं त घर में पढ़ाई वई हुई ऐं फारसी हुनजी पंहिंजी घर जी पढ़ी खुली, जीअं इक़बाल पढ़ी, ॿियनि पढ़ी, लतीफ़ साईं पढ़ी, त फारसी में शाइरी कई ऐं हुन उर्दू में बि शाइरी कई। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त उर्दू जे अंदरि इहा ॻाल्हि मूं ते कोन कई टाइम घटि हो, त सचल साईं ग़ज़ल लिखियो आहे। असांजे कलोड़ जे ज़माने में ग़ज़ल जी शुरूआत थी चुकी, लतीफ़ साईं कोन लिखियो, ॿियनि कोन लिखियो, पर सचल सरमस्त मीर जो, ख्वाजा मीर दर्द जो, ऐं तव्हां ॾिसंदव त केतिरा शाइर जेके आहिनि उन ज़माने जा, उन्हनि जो हम असर बि आहे। ऐं जंहिं नज़ीर अकबर आबादी जंहिं लिखियो सो है वो भी आदमी, उहो बि हम असर आहे असांजे सचल साईं जो। सचल साईं ख़ुदि ग़ालिब बिन नौजवान हो जॾहिं सचल साईं जी वफ़ात थी आहे, त सचल सरमस्त उर्दू में बि शाइरी कई आहे। हाणे जेको मुग़ालतो अधी ॻाल्हि कई आहे उहा इहो आहे त घणा माण्हू चवनि था त जीअं त हुन पंहिंजी शाइरीअ में पंजाबी लफ़्ज़ बि आंदा आहिनि। हाणे असुल ॻाल्हि इहा आहे त हे जेका मुल्तान ऐं उच शरीफ़ वारी ॿोली आहे, तव्हां जंहिंमें बाहू आहे, जंहिंमें बुलिश आहे, इन ॿोली जे बारे में अॼु ताईं बहस आहे वॾो त इहा ख़ालिस पंजाबी आहे या ख़ालिस सराइकी आहे। हक़ीक़त इहा आहे त बाहू ऐं बुलिश आहे, दरअसल उहे ॿिन्ही ॿोलियुनि जो इम्तिज़ाज आहिनि। इन करे हुनखे पंजाबी वारा पंजाबी शाइर सम्झनि था, हुनखे सराइकी वारा सराइकी शाइर सम्झनि था, ऐं असांजी नज़र में उहो ॿिन्ही ॿोलियुनि जो इम्तिज़ाज आहे। त माण्हुनि इहो सम्झो त जीअं त सचल साईं पंहिंजे शाइरीअ में कुझु अहिड़ा लफ़्ज़ ऐं सिगा इस्तेमालु कया आहिनि जेके पंजाबी में मुरविज आहिनि, ऐं सराइकी त उन पंहिंजी ॿोली, त इन मां पंजाबी जो शाइर बि थियो। जॾहिं सराइकी चऊं था त पोइ इन में पंजाबी त शामिल कोन थींदी। या मिसाल तौरु अरबी जा केतिरा लफ़्ज़, हाणे ज़ाहिर आयतूं लतीफ़ साईं बि इस्तेमालु कयूं आहिनि, सचल साईं बि इस्तेमालु कयूं आहिनि, तमामु घणियूं क़ुरान शरीफ़ जूं। त इन करे आयतुनि जे इस्तेमाल सां या अरबी जे लफ़्ज़नि जे इस्तिलाहनि जे इस्तेमाल सां इहो चवणु त को अरबी जो शाइर बि हो, या ईअं हिंदी जे बारे में त उहो हिंदी, उर्दू ऐं हिंदी में रस्मुल ख़त जो फ़र्क़ु आहे, ऐं जेका क्लासिकल दौर जी उर्दू इस्तेमालु कई आहे पंहिंजे असांजे सचल साईं, त उहा त घणे भाङे आहे ई लखनऊ वारी उर्दू आहे। उहा उर्दू जेका आहे उन असर त उन ज़माने जो आहे। त इन करे अदी खे मां जवाबु ॾियां त सचल साईं चइनि ॿोलियुनि जो ई शाइर आहे, ऐं वॾो शाइर हुजण जो पैमानो ॿोलियुनि जी घणाई न आहे, ऐं न वरी वॾे शाइर हुअण जो पैमानो घणी शाइरी करणु आहे। वॾे शाइर हुजण जा जेके पैमाना आहिनि उन्हनि में इहे शामिल न आहिनि। इन करे लतीफ़ साईं असांजे शाइरनि जो छा, दुनिया जे शाइरनि में हिकिड़ो अज़ीम नालो आहे, पर शाइरी हिकिड़ी ॿोली में कई। इन करे रूमी आहे, तमामु घणी शाइरी आहे हुनजी, पर शाइर त पंहिंजी फारसी ॿोली में कई आहे। इन करे सचल साईं जे बारे में इहा ॻाल्हि हाणे इस्टेब्लिश्ड आहे त उहो चइनि ॿोलियुनि जो शाइर हो। उनजी बुनियादी शाइरी ऐं ॿोलियूं जेके आहिनि उहे सराइकी ऐं सिंधी आहिनि, ऐं घणनि ॿोलियुनि जे शाइरी करण सां को माण्हू वॾो शाइर कोन थींदो आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त सचल साईं जी ख़ूबी इहा आहे त हुन इन्हनि घणनि ॿोलियुनि में, चइनि ॿोलियुनि में शाइरी करे मुख़्तलिफ़ रिवायतुनि खे पंहिंजे शाइरी साम्हूं आहे। वॾी महिरबानी जामी साहब। ॿियो सवाल जेको आहे उहो लिखियो आहे त चैट बॉक्स में, नीदरलैंड मां आहे असलम आराई साहब। उनजो सवाल आहे त सचल जा असां त सिर्फ़ु सराइकी कलाम ॿुधा आहिनि ऐं ॻाया विया आहिनि, त छा हुनजी सिंधीअ में या फारसीअ में शाइरी ॻाई वई आहे या उहा एॾी सुठी कोन्हे, या छा आहे? इन जो सबबु ॿुधायो त सचल खे सराइकी शाइर तौरु फनकारनि छो वरितो? सही। हाणे ॻाल्हि इहा आहे त सचल साईं जा ॿई रिसाला अदबी बोर्ड शाया कया, सिंधीअ जो बि ऐं सराइकी जो बि। इन करे हुनजा ॿई जेके रिसाला आहिनि ऐं जेका हुनजी उर्दू शाइरी आहे उहा हुनजे दीवान में, हुनजे रिसाले में बि शामिल आहे। ऐं शिकारपुर में इहो किताबु शाया थियो हो कंहिं ज़माने में, घणी पुराणी ॻाल्हि आहे, त उतां शाया बि थियो हो। इन करे सचल साईं जी जेका सराइकी शाइरी आहे उहा सराइकी वसेब में बि ॻाई वञे थी ऐं सिंध में बि तमामु मक़बूल आम आहे। पर ईअं न आहे त को सचल साईं जी सिंधी शाइरी मक़बूल न आहे। मां जो ई आहियां सो ई आहियां। तव्हां ॿुधायो त सिंध जी कहिड़ी महफ़िल आहे, सिंध जो कहिड़ो माण्हुनि जो इज्तिमा आहे, ऐं सिंध जे समाज में जॾहिं बि ज़िक्र थींदो आहे मज़ाहिमत जो, तसौफ़ जो, वहतल वजूद जो ऐं हिकिड़ी बाग़ियाना रिवायत जो, त मां जो ई आहियां सो ई आहियां। उन मां हसीन तरीन जो कलाम आहे। इन करे सचल साईं जूं सिंधी काफ़ियूं बि तमामु मशहूरु आहिनि ऐं सचल साईं जूं सराइकी काफ़ियूं बि तमामु मशहूरु आहिनि। हाणे उहो माण्हू जे ज़ौक़ ते आहे त के माण्हू वधीक सराइकी ॿुधनि था,
ऐं के माण्हू सिंधी वधीक ॿुधनि था ऐं हुन जा उर्दू गज़ल जेके आहिनि उहे उर्दू गज़ल बि जेके आहिनि साईं जा कुझु ॻाया विया आहिनि ऐं वधीक ॻाइणु खपनि ऐं सिलेक्टेड जेके आहिनि। इन करे सचल साईंअ जी जेका घणी शाइरी ॻाई वई आहे उहा सराइकी ऐं सिंधी ॿिन्ही ॿोलियुनि में आहे ऐं ॿिन्ही ॿोलियुनि में हुन जा जेके रिसाला आहिनि अदबी बोर्ड शाया करे छॾियो। वॾी महिरबानी। उम्मीद नीदरलैंड मां असलम आराई साहब मुतमिन थियो हूंदो। ॿियो सवाल सर सऊदी अरब मां आहे मुनवर फुल साहब इंजीनियर आहे। उनजो सवाल आहे त छा फारसी शाइरी जो को सिंधीअ में तर्जुमो थियो आहे या न आहे? हूअं बि जनरली छा सचल जे कलाम खे मुकमिल सहेड़ियो वियो आहे या न? इहा तमामु सुठी दोस्त सवाल कयो छो त हाणे लेक्चर में हर ॻाल्हि त कोन थी कवर थी सघे, टाइम जो मसइलो हूंदो आहे। पर मां हिन जो जवाबु ॾियां त सचल साईंअ बि पंहिंजे पाण सां ईअं ई कयो जीअं लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी करार ढंढ में लोड़े छॾी। जीअं करार ढंढ में लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी लोड़े छॾी ऐं पोइ जेको हुनजे मुरीदनि खे हुनजे आशिकनि खे हुनजे महफ़िल जे माण्हुनि खे यादि ई ज़बान हुई, वरी उहा ॿीहर उतारी वई ऐं उहा महफ़ूज़ रहिजी वई। ऐं इहा साॻी सूरत हाल बुले शाह जी आहे त बुले शाह जो 70 सैकड़ो कलाम ज़ाया थियल आहे। बुले शाह जी फ़क़ति उहा शाइरी महफ़ूज़ थी आहे जेका माण्हुनि खे बरज़बान यादि हुई या ॻाई वेंदी हुई। ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद जंहिंजी वफ़ात 1901 में थी आहे, जेको हाणे जो शाइर आहे, उनजो सॼो कलाम महफ़ूज़ कोन हो, रिकॉर्ड ते कोन हो। जो ख़्वाजा साहब बि पाण कोन ॾेई वियो माण्हुनि खे। 1939 में पहिरियों दफ़ो वालीअ बहावलपुर ख़्वाजा साहब जो कलाम जेको ॿुधो महफ़िल में त पोइ उन कंहिं माण्हू खे असाइनमेंट ॾिनी ऐं उहो शाइर थियो 39। त सचल सरमस्त साईं जे लाइ बि चयो वञे थो, मुख़्तलिफ़ आलमनि लिखियो आहे ऐं मौक़िक़नि, त हुन बि पंहिंजो कलाम जेको आहे उहो पंहिंजे ज़िंदगीअ में सॼो न पर काफ़ी कलाम ज़ाया इन ख़्याल खां कयो हो त मतां सुभाणे माण्हू उन ॻाल्हि जे रूह खे सम्झनि न ऐं उन मां के पंहिंजूं मानाऊं कढनि ऐं गुमराह थियनि। इन करे सचल साईं बि केतिरो पंहिंजो कलाम ज़ाया कयो। पर ज़ाहिर आहे सचल साईं जे ज़माने में सचल साईं जी शाइरी ॻाई वेंदी हुई ऐं उन जेका आहे माण्हुनि खे बरज़बान यादि बि हुई। इन करे उहा ऐं हूअ बि क्लासिकल शाइरी घणे भाङे किताबनि में त कोन रही आहे न। दरअसल क्लासिकल शाइरी त माण्हुनि जे सीननि में रही आहे, माण्हुनि जे दिलनि में रही आहे, माण्हुनि जे रूहनि में रही आहे ऐं माण्हुनि अवाम जी ज़िंदगी में रही आहे। उन्हनि जे सीना बसीना उन्हनि जे रिवायतुनि मां अवामी शाइरी जी अवाम जे ज़रिए मुंतक़िल थी आहे। त इन करे सचल सरमस्त साईं जी शाइरी जेका मौजूदु आहे इहा हुनजी मुकमल शाइरी कोन्हे। सचल साईं जी तमामु घणी शाइरी आहे ऐं सचल साईं लतीफ़ साईं वांगुरु घणा पंध बि कोन कया। सचल साईं घणे भाङे दराज़नि में ई रहियो ऐं हो सफ़र घटि कंदो। जीअं लतीफ़ साईं सफ़र तमामु घणा कया आहिनि, सचल साईं जी हयाती ॾिसूं था त सफ़र घटि कई ऐं सचल साईं खे लतीफ़ साईं जी भेट में हयाती वधीक नसीब थी। यानी तक़रीबन 90 साल जी उमिरि सचल साईं जी थिए थी या 88 साल थिए थी ऐं हू घणे इन करे शाइरी हुन जी। ऐं ॿियो ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि लिखी मोहसिन काशिफ़ साहब, हुन लिखियो पंहिंजी किताब में त सचल सरमस्त दरअसल पहिरीं सूफ़िया पोइ शाइर आहे। ऐं इहा केतिरनि ॿियनि माण्हुनि ते बि ॻाल्हि लागू आहे त शाइरी जो शौक़ीन हो रुॻो, हुनजे दिलि में जेके ॻाल्हियूं ॾाहप भरियूं, जेको हुनजो फ़िक्र हो, उनजो इज़हार जो ज़रियो शाइरी हुई। छाकाणि त जेके वॾा शाइर हुआ इहे शाइरी बराए शाइरी वारा शाइर कोन हुआ। जीअं लतीफ़ साईं आहे, सचल सरमस्त ॿिया आहिनि, इहे पंहिंजे फ़िक्र खे शाइरी जे सीरे में इज़हार कंदा हुआ। इन करे सचल साईं जी शाइरी जो घणो हिसो ज़ाया थियल आहे। पर असां ख़ुशनसीब आहियूं त वरी बि उन शाइरी जो वॾो हिसो माण्हुनि जे दिलि में महफ़ूज़ हो, उहो महफ़ूज़ थियो, उहो कलमबंद थियो ऐं उहो किताबनि। आख़िरी ॻाल्हि जेका साईं सवाल कयो आहे त हुनजी फारसी शाइरी तर्जुमो थी आहे, हा साईं बिल्कुलु समूरी तर्जुमो न थी आहे, पर सचल साईं जी फारसी शाइरी में जो केतिरो हिसो आहे कलाम जो जेको मंज़ूम अंदाज़ में बि तर्जुमो थियो आहे ऐं नसर में बि तर्जुमो थियो आहे ऐं उन जा केतिरनि जायुनि ते उहो मौजूदु आहे। इन करे सचल साईं जी फारसी शाइरीअ जो काफ़ी हिसो सिंधीअ में तर्जुमे जी शिकिल में मौजूदु आहे। साईं वॾी महिरबानी। हिकिड़ो सवाल आयो आहे ऑकलैंड न्यूज़ीलैंड मां। हमरा इहो बि लिखियो आहे त साईं 3:30 राति जा थिया आहिनि ऐं डेट जेका आहे 9 थी चुकी आहे मूं वटि, पर मां वरी बि ॿुधां थो पियो ऐं उनजो सवाल ज़ाती क़िस्म जो हुन चयो आहे त भई छा तव्हां लतीफ़ खे घणो जेको आहे चवंदा आहियो त ॻाईंदा, मक़सदु खे लेक्चर ॾींदा आहियो। ॿियो ऐं पहिरियों दफ़ो तव्हां सचल ते ॻाल्हायो आहे, छा तव्हां सचल ते को किताब लिखियो आहे या लिखणु चाहींदव?
मां हिन दोस्त जी राय सां मुतफ़िक़ आहियां त दरअसल रुगो इहा ग़लती मूं न कई आहे, पर दरअसल इहा ज़्यादती सचल सां ओवरऑल थी आहे। त असांजी सीनियर पीढ़ी मां बि जेके वॾा आलिम हुआ, जेके अदब जा पारखू हुआ या तसौफ़ जी शाइरी जा पारखू हुआ, उन्हनि जेतिरो लतीफ़ साईं ते घणो कमु कयो, उनजी भेट में सचल साईं ते कमु थी कोन सघे। मिसाल डॉक्टर गुरबख्शानी आहे, अलामा दाऊद पोटो आहे, अलामा आय काज़ी आहे, साईं GM सैयद आहे, साईं जोयो साहब आहे, परियो साहब आहे, ऐं तनवीर अब्बासी साहब आहे, आगा सलीम साहब, केतिरा ॿिया असांजा पारखू आहिनि। त इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त सचल सरमस्त जिते जेतिरो कमु थियणु खपे ऐं थियणु खपंदो हो, उन सतह जो कमु असां वटि न थियो आहे। उन में मुंहिंजी पती बि शामिल आहे, त मूं बि इन में पंहिंजे हिसाब सां लतीफ़ साईं ते त घणो कमु कयो आहे, पर सचल साईं ते हा ईअं ज़रूरु आहे त मुंहिंजो हिकिड़ो अदबी तनक़ीद जो किताबु जेको हिन सां अचे पियो, ॿियो पहिरियों अची चुको आहे हिकिड़ो, उन में जिते लतीफ़ साईं ते हिकिड़ो मकालो आहे तफ़सीली, उन में सचल साईं ते बि हिकिड़ो तफ़सीली मकालो आहे। त इन करे इहो मकालो जॾहिं ईंदो दोस्त पढ़ंदा त मूं ते लिखियो आहे, पर उहो हिकिड़ो तफ़सीली मकालो ज़रूरु आहे, पर किताब ज़ाहिर न आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, छाकाणि त घणो जेको मवाद मां ॾिठो आहे सचल साईं ते, उन में वर्जाव घणो आहे, साॻियूं साॻियूं ॻाल्हियूं घणियूं आहिनि, ऐं नवां नवां तहक़ीक़ी पासा घटि असां वटि साम्हूं आंदा विया आहिनि। वरी बि लतीफ़ साईं हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जंहिं ते कमु मयारी घणो थियो आहे, शेख हयास ते कमु काफ़ी थियो आहे, पर सचल सरमस्त ते अञा ताईं उन सतह जो सही ॻाल्हि आहे त मज़मून आहिनि, मकाला आहिनि, कुझु किताब बि आहिनि, उनखे शाबस हुजे जिन माण्हुनि कमु कयो आहे। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजे यूनिवर्सिटियुनि में असांजा जेके अदब जा उस्ताद आहिनि, उहे पंहिंजे पाण बि कमु कनि ऐं शागिर्दनि खे बि उत्साहिनि त रिवायती वर्जा जे बजाए कुझु नवां नवां पासा खणी अचनि, जेके उन कम खे हथी ॾियनि। ऐं न रुगो उहो सिंधी में किताब अचे, पर उहे किताब अंग्रेज़ी ऐं उर्दू में बि अचणु खपनि, छाकाणि त सचल सरमस्त जी सिंधी शाइरी बि अचणु खपे तर्जुमे जी शिकिल में, पर हू उर्दू जो बि तबाज़ात शाइर आहे। इन करे उर्दू वारनि मां तमामु घटि माण्हुनि खे ख़बर आहे त को सचल सरमस्त ख्वाजा मीर दर्द जो, ख्वाजा मीर तकी मीर जो, नज़ीर अकबर आबादीअ जो ऐं इन्हनि जो हमअसर शाइर। इन करे इहा ख़बर उन्हनि खे बि घटि आहे तमामु। मां उर्दू जे महफ़िल में वञा थो, कॉन्फ्रेंसुनि में, अदबी प्रोग्रामनि में, त कॾहिं ज़िक्र ई न थींदो आहे उन्हनि वटि त को सचल सरमस्त बि तबज़ाद उर्दू शाइर हो, ऐं हुन ग़ज़ल जी सिंफ़ में न रुगो क्लासिकल फॉर्म में ग़ज़ल लिखिया, पर हुन उर्दू में काफ़ियूं लिखियूं आहिनि। ऐं उन ज़माने में उर्दू ॿोलीअ में काफ़ी जो तसवर जेको आहे, इहो तमामु हिकिड़ो नओं तजुर्बो हो, नओं ख्वाब हो उर्दू जे लाइ। त इन करे बिल्कुलु दोस्त जी ॻाल्हि सही आहे त असांखे सचल साईं जे बारे में वधीक कमु करणु खपे। जामी साहब वॾियूं महिरबानियूं। सुवाल त इलाही हुया, पर सुवालनि जो सिलसिलो हिते ख़तमु कयूं था। हाणे सिर्फ़ु थोरा असां कमेंट जेके आहिनि उहे वठणु चाहींदासीं। उहो दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सिर्फ़ु 1 मिंट जो, मैक्सिमम 2 मिंटनि जो कमेंट आहिनि, 2-3 दोस्तनि खां वठंदासीं, जंहिंमें वेलकम असां कयूं था जेके बि नवां दोस्त शामिल आहिनि उन्हनि खे हिकु दफ़ो वरी। ऐं सिंध अख़बार जो एडिटर महेश असां शामिल थियो आहे। महेश साहब गुज़ारिश आहे त हू अॼु जे हिन ते जेको लेक्चर हुननि ॿुधो आहे हुन ते कमेंट महेश जी। महेश साहब, महेश साहब तव्हांजी, हा जी हाणे आवाज़ अचे थो, ठीकु आहे जी साईं। महिरबानी तव्हां साहब जी, तव्हांजी असां त सिखण था चाहियूं। हीउ सिलसिलो जेको कोरोना जे दौर में तव्हां शुरू कयो आहे, असांखे इलाही मौक़ो मिलियो। असां प्रोग्राम में सिखण जी कोशिशि कंदासीं, जीअं असां सिखण जी कोशिशि कंदासीं, ॿिया दोस्त बि ज़रूरु हिन मां ज़रूरु सिखंदा। अजमी लेवल ते वधीक ॼाण मिलंदी दोस्तनि खे, तमामु सुठो। वॾी महिरबानी साईं तव्हांजी। हाणे जामी साहब खे मतिलबु भले जेको आहे वाधायूं हुजनि, ऐं ॾाढी महिनत जेको आहे त हर फील्ड में जामी साहब जेका पंहिंजी महिनत महिनत करे थो, जंहिं करे जामी साहब खे हिन मौक़े ते थैंक यू साईं। महेश साहब वॾी महिरबानी तव्हांजी। हाणे गुज़ारिश कंदासीं, पाइलर मां असांजो दोस्त आहे शुजा कुरैशी साहब, पाइलर मां वेठो आहे, उनखे चवंदासीं
त बिल्कुलु वक़्त जो ख़्यालु कंदे 1 मिंट जो पंहिंजो कमेंट पेश करे। जी शुजा कुरैशी साहब, साईं तव्हांजो माइक बंदि आहे। जी जी ऑन कयां थो। जी जी आन हा अचे पियो। जी जी वॾी महिरबानी ऐं जामिद साहिब जो एॾो पुरमग़ज़ लेक्चर ॿुधण खां पोइ काफ़ी ख़ुशी बि थी आहे ऐं काफ़ी मालूमात में इज़ाफ़ो थियो आहे। मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो सुवालु इहो त सचल चेयर शाह लतीफ़ बेटा जे यूनिवर्सिटी में क़ाइमु आहे, उन ते रिसर्च केतिरी कई आहे, छाकाणि त इलाही सारो जेको मवादु आहे उहो अणछपियल आहे। इहो वॾी महिरबानी। जी सही जामिद साहब। अदा शुजा, तव्हां ॻाल्हि कई सचल चेयर जी, त सचल चेयर ज़ाहिर आहे त उनजो हिकिड़ो मसइलो इहो बि आहे त उनखे जेका सपोर्ट खपे यूनिवर्सिटी ख़ैरपुर जी उहा कॾहिं मिली ई न आहे। न उनखे ओतिरी बजेट ॾिनी वञे थी, न उन में एतिरा गुंजाइश आहे, पर उनजे बावजूदि तव्हां ॾिसंदव त तनीर अब्बासी साहिबु जॾहिं हुयो उन ज़माने खां वठी दोस्त रहिया आहिनि हुते, ऐं अयाज़ गुल हो, हाणे दोस्त महर ख़ादिम आहे, जनरल बि छपिजे थो, मुख़्तलिफ़ किताब बि छपजनि था, थोरा प्रोग्राम बि थियनि था। पर हक़ीक़त इहा आहे त जेको ॾिसो चेयर क़ाइमु करणु सवली आहे, हलाइण जो मतिलबु आहे त वसीला खपनि, हुनखे संजीदगी खपे। तहक़ीक़ को मामूली कमु त न आहे दुनिया में तहक़ीक़। इन करे असां वटि यूनिवर्सिटियुनि में तहक़ीक़ जो कल्चर तमामु कमज़ोर आहे, ऐं इन करे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त तव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां मां त असांजे इन्हनि चेयर्स खे रुॻो चेयर्स न ठाहियो वञे, उन्हनि खे वाक़ई तहक़ीक़ी मर्कज़ ठाहियो वञे। त घटि में घटि जेकॾहिं मुंहिंजी नज़र में 1 साल में हिकु मयारी कॉन्फ्रेंस अहिड़ी थिए जंहिंमें हर मकालो को नओं पासो खणी अचे, का नई तहक़ीक़ आणे ऐं उहो किताब शाया थिए, त बि मुंहिंजे ख़्याल में असांजी इहे चेयर्स वॾो कमु करे सघनि थियूं। पर हक़ीक़त इहा आहे त असांजूं ओवरऑल चेयर्स जी कारकर्दगी कमज़ोर आहे। पर वरी बि दोस्तनि खे शाबस आहे ख़ैरपुर में, जिन जिन दोस्तनि खे मौक़ो मिलियो आहे उन्हनि पंहिंजे हिसाब सां कमु कयो आहे। वॾी महिरबानी सर। अनवर अज़ीज़ चांडियो साहब जेको आहे लाहौर मां शामिल थियो आहे, अनवर अज़ीज़ चांडियो साहब, उनखे गुज़ारिश आहे त पंहिंजा कमेंट पेश करे, हुननि छा ॿुधो छा अनवर अज़ीज़ चांडियो साहब। सर महिरबानी तव्हांजी लख लाइक। जामी साहब सां जॾहिं बि मुलाक़ात थींदी आहे असांखे हमेशह सिखाइण लाइ नई शइ मिलंदी आहे, ऐं हीउ हिकु ज़बरदस्त क़िस्म जो लेक्चर हुयो। ऐं यकीन कयो त शायदि साईं सचल सरमस जे हवाले सां खोड़ सारनि आस्पेक्ट, खोड़ सारनि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां वाक़फ़ियत थी जंहिंजे बारे में असां कुझु अलॻि ॿी शइ ख़्यालु कंदा हुयासीं। असां उनजी शाइरी खे, उनजे वज़द वजूद वारे पैगाम खे एतिरे क़दुरु जो मां जोई आहियां, सोई आहियां बाबति बि असां पंहिंजी परसेप्शन में जेका आइडिया ठाहे वेठा हुयासीं उन्हनि सभिनी खे बाक़ाइदे साफ़ करे चवंदा धोई साफ़ कई, सूफ़ीअ साफ़ कयो, धोई वर्क वजूद हुयो। सो हिन दौर जो जेको आहे मुंहिंजे ख़्याल में चवणु घुरिजे त मां सूफ़ी आहे साईं जामी चांडियो साहिबु, ऐं हुनजी वॾी महिरबानी आहे। ऐं सभिनी दोस्तनि जी ख़्वाहिश आहे, मुंहिंजी बि गुज़ारिश आहे त जेकॾहिं इहो सिलसिलो जारी रहे त ॾाढो बहितर थींदो। महिरबानी। हिकिड़ी वज़ाहत कयां, तव्हांजी वरी महिरबानी मोहबत सां कयो। मां सूफ़ी सफ़ा न आहियां, मां सूफ़ियुनि जो आशिक़ आहियां, सूफ़ियुनि खे पसंदि कंदो आहियां केतिरनि हवालनि सां, ऐं तसव्वुफ़ जे रिवायत जे कुझु पासनि खे तमामु पसंदि कंदो आहियां। पर मां फ़िक्री तरह पाण सूफ़ी न आहियां, मां हिकिड़ो साइंसी ख़्याल जो माण्हू आहियां। मां तसव्वुफ़ सां जेका मुंहिंजो रिश्तो आहे एहतराम जे प्यार जो, सबबु इहो आहे त असांजो क्लासिकी विरसो आहे। जेकॾहिं 21वीं सदीअ जो साइंसी सोच जो माण्हू पंहिंजे विरसे खे छॾे ॾींदो ऐं उन सां को अकुली या हिकिड़ो फिलासॉफिकल रिश्तो न जोड़ींदो त पोइ इहा ज़्यादती थींदी पंहिंजो पाण सां बि क्लासिकल विरसे सां। इन करे तसव्वुफ़ मुंहिंजे लाइ थोरे इंसान ज़ात जे लाइ क्लासिकल ऐं मेडिवल दौर जो हिकिड़ो वॾो अज़ीम विरसो आहे, जंहिंखे खणणु खपे इन माना में त कहिड़ियूं शयूं उन्हनि उन ज़माने में कयूं बहितर हुयूं, कहिड़ा पासा रिलेवेंट आहिनि। बाक़ी मां पंहिंजो पाण ते कॾहिं बि इहो टैग हणाइणु पसंदि न कंदो आहियां त मां पाण सूफ़ी आहियां। वॾी महिरबानी जामी साहब, थैंक यू। असां वटि हींअर वेठो आहे जवाद हंगरियम, हू कमेंट करणु चाहींदो। जवाद साहब, तव्हां जेकॾहिं मौजूदु आहियो त ॿुधायो, रोज़े जी मानी खाओ था पिया त पोइ खणी ठीकु आहे। जी जवाद जेको आहे पंहिंजे वाल ते पोस्टर हणी हलियो वियो आहे। हाणे गुज़ारिश कंदासीं, असांजो मानायतो दोस्त आहे डॉक्टर खुशहाल कालाणी,
जेको USA में 14 साल जीअं राम वनवास काटे आयो 14 साल काटे आयो आहे, हाणे हिते आहे हैदराबाद में रहे थो पियो, उहो बि शामिल आहे, उनखे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजा कमेंट। जी डॉक्टर साहब। दादा सभ खां पहिरीं महिरबानी राजा साहब जी, हुजण साहब जी, जंहिं हिमायत मचायो। ॿिए नंबर ते महिरबानी जामी साहब जी, जंहिं फिक्री निशस्त जो लेक्चर कम मकालो पढ़ियो। आउं पंहिंजे हिसाब सां सम्झां थो त दुनिया में हींअर ॿिनि लफ़्ज़नि जो छेड़ो आहे, अकुल ऐं अक़ीदे जो, ॿियो आहे बैतल वजूद ऐं बैतल शहूद जो। त इन लेक्चर मां असांखे काफ़ी कुझु ॼाण मिली। संदसि महिरबानी। हिकिड़ी मां दिलचस्प क़िस्म जी साईं ॻाल्हि कई आहे, जिते इजाज़त ॾियो त मां हिकिड़े मिंट जी ॻाल्हि कयां। ज़रूरु जी छो त इहा ॾाढो दिलचस्प पासो आहे ऐं इनखे मूं सचल साईं वारे मकाले में तफ़सील सां लिखियो बि आहे। उहो इहो आहे त तव्हां ॾिसंदव त घणे भाङे सभिनी सूफ़ियुनि अकुल खे कंडेम कयो आहे ऐं इल्म खे बि कंडेम कयो आहे। इल्मू बस करियो यार, इल्मू बस करियो यार, बुले छा चयो आहे? सचल लतीफ़ साईं चयो आहे अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सभु विसार। या साईं चयो आहे त पढ़ियो था पढ़नि कड़नि कीन कलूब में पाणा ॾोह चढ़नि जे वर्क वराई बेतरा। ईअं सचल साईं में तमामु घणा मिसाल आहिनि। त इहो सुवाल आहे त पोइ भला सूफ़ियुनि इहो अकुल ऐं इल्म खे कंडेम छो कयो आहे? इन में मुग़ालतो इहो आहे त सूफ़ियुनि इंसान जी दाहप वारे इल्म खे कंडेम कोन कयो आहे। सूफ़ियुनि जॾहिं अकुल पे चयो त इन जो मतिलबु काज़ी हुया, जॾहिं हुननि इल्म पे चयो त इहे कंज़ कदूरी काफ़िया हुआ, इहे जेके मज़हबी आलम हुआ, इन करे उन ज़माने में का फिज़िक्स केमिस्ट्री त कोन्हे हुननि साम्हूं, या हुन साम्हूं को फ़लसफ़ो हो। सूफ़ियुनि जे ज़माने में हुननि जे साम्हूं जंहिंखे इल्मु चयो वेंदो हो उहो त काज़िन वटि हूंदो हो, उहो त मुलनि वटि हूंदो हो, ऐं अकुल जेको सम्झो वेंदो हो साहिब अकुल उहो बि सम्झो वेंदो हो इन्हनि काज़िन खे। इन करे तव्हां ॾिसंदव त जेको सूफ़ियुनि अकुल ऐं इल्म खे कंडेम कयो आहे उहो अकुल इल्मु पाण वारो कोन्हे, उहो असां वारे इल्मु अकुल जे ख़िलाफ़ु कोन हुआ, वॾा माण्हू आहे तमामु। उन्हनि अकुल ऐं इल्म जो मतिलबु उन ज़माने जे मौजूदु रिवायत मुताबिक़ जेको मज़हबी आलमनि वटि या मुफ़्तिन ऐं काज़िन वटि जेको इल्मु हो जंहिं क़िस्म जो महदूद हुननि जो जहिड़ो न था हो, इन करे हुननि कंडेम उन कयो आहे। त इन करे जॾहिं चए थो बुले शाह इल्मू बसि करियो यार, त इल्मु हे पाण वारो कोन्हे, उहो इल्मु जेको आहे जेको मुले वटि आहे, जेको काज़ी वटि आहे, या जेके इन करे ही जेको इश्क ऐं जेको अकुल में इक़बाल बि चयो त इन करे हे जेको आम तस्वर आहे त शायदि इश्क ऐं अकुल में वॾो को जहिड़ो आहे, इहो अकुल इश्क में को जहिड़ो कोन्हे। इश्क ऐं अकुल दरअसल एपिस्टेमोलॉजिकल सेंस में, फिलोसॉफिकल सेंस में दरअसल रीज़न ऐं सेंसेशन ॿई एपिस्टेमोलॉजिकल सोर्सिस आहिनि। इन करे अकुल बि इंसान जे अंदर जी फैकल्टी आहे ऐं एहसास या इश्क बि हुनजे ज़िंदगी जो ऐं हसीन पासो आहे। उन में को तज़ाद न आहे, फ़र्क़ु ज़रूरु आहे। त इन करे हे जेके सूफ़ी कंडेम ॾाहा दरअसल ज़ाहिरी इल्म खे या ज़ाहिरी अकुल खे उहो काज़िन जो ऐं मुलनि जो जेको पासो हो, जंहिंखे इक़बाल बि कंडेम कयो आहे, जंहिंखे रूमी बि कंडेम कयो आहे, जंहिंखे लतीफ़ बि कयो आहे, जंहिंखे सभिनी कयो आहे। इन करे असांखे अॼोके दौर में इहो सुवाल सम्झाइणो पवंदो पंहिंजे समाज ऐं अवाम खे त जंहिं इल्म जी असां पंहिंजे समाज खे चऊं था त हासिल कयो, जंहिं ॾाहप ऐं अकुल खे असां पंहिंजे समाज में ॾिसणु चाहियूं था त पेर खोड़े, सूफ़ी उन जा मुख़ालिफ़ कोन हुआ। वॾी महिरबानी जामी चंड साहब। असां वटि सनाउल्ला आतिक साहब इस्लामाबाद मां शामिल थियो आहे, हुनजो रिक्वेस्ट बि आयो आहे त ॿ मिंट ॻाल्हाईंदो। जी सनाउल्ला आतिक। जी रमेश जी जामी साहब तमामु बहितरीन जेको अॼु हिन मुख़्तसिर लेक्चर दौरान ॻाल्हायो, ख़ासि करे जेको हुनजो इम्पोर्टेंट पहलू इहो हो त जेका क्रोनोलॉजिकल जेको एस्पेक्ट हुयो, सिंध जो जेका हिस्टोरिकल एस्पेक्ट आहे, लतीफ़ खां वठी सामी सचल, उन शइ खे तमामु घणो टच कयो जेको इंतिहाई ज़रूरत हुई। सियासी समाजी ऐं उन हिस्ट्रीअ खे रिकॉल कराइण में तमामु बहितरीन जेको आहे जामी साहब जो जेको तरीक़ो आहे लेक्चर जो,
जॾहिं यूनिवर्सिटी खां वठी अची ॾिसूं पिया असां ॾिसूं पिया ॼण त हींअर ई फ्रेश लॻनि पिया, ॾाढो लाभाइतो ऐं तमामु जदीद दौर जूं जेके घुर्जूं आहिनि, जेके असांखे तसौफ़ खे, मिस्टिसिज़म खे मौजूदा दौर में असां पंहिंजे उन वरिसे खे किथे यूटिलाइज़ करे सघूं था ऐं उन खे खणी करे असां पंहिंजे जदीद जेको पैरामीटर्स आहिनि, स्पेक्ट्रम्स आहिनि, उन तरफ़ कीअं वञी सघूं था। तमामु लाभाइतो ऐं ख़ूबसूरत प्रोग्राम ऐं इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे कि बस ऐं लेक्चर अञा हलंदा रहंदा, पर उन सॼे लेक्चर मां जेका हिकिड़ी तुज़ ऐं तेज़ ॻाल्हि निकिती आहे, नए फिक्री पहलुअनि खे जेको आहे सो ॾिसणु, सचल जे नए फिक्री पहलूअ खे ख़ासि करे। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी अल्लाह साहब। हाणे शायदि पाण 2 कलाक जेके आहिनि पूरा गुज़ारे चुका आहियूं, त उनजे करे मां त चवां त दोस्तनि जा कमेंट्स बि जाम आहिनि, सलाहूं बि जाम आहिनि ऐं पूरो बॉक्स जेको आहे हींअर वरी बि भरियो पियो आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि आख़िर में मंज़ूर हुजण साहब खे त हू दोस्तनि जो शुक्रियो बि वरी अदा करे ऐं पंहिंजा कमेंट्स बि जेके पेश करे। मंज़ूर हुजण। महिरबानी रमेश राजा साहब। सचमुच त जेको ही लेक्चर 2 कलाक जो सिलसिलो रहियो, सॼी दुनिया मां इन लेक्चर खे ॿुधण जे लाइ असांजा साझावत साथी जेके उहे माण्हू शरीक थी सघिया आहिनि जेके या त इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झण जी सलाहियत रखनि था, या वरी उहे माण्हू शरीक थी सघिया आहिनि जेके हिन ज़ूम जेको क्लाउड मीटिंग आहे उनखे सम्झनि था। त काफ़ी दोस्त जेके आहिनि से हिन प्रोग्राम खे ॾिसण बि चाहियो, पर असां उनजे लाइ जेको सूफ़ी शहर आहे अफजल शहर, रोड़ीअ खां उनखे हुन हिकु वॾे पेज ते ऑनलाइन कयो आहे ऐं गॾोगॾु जेको आहे सो जामी चांडिया साहब फेसबुक ते लाइव आहे। त असां ही प्रोग्राम वॾे पैमाने ते दोस्तनि खे ॾेखारण में कामयाबु विया आहियूं ऐं दोस्त शुरूअ खां वठी आख़िर ताईं शामिल रहिया आहिनि ऐं गॾोगॾु मूंखे मैसेज जेके ईंदे रहिया आहिनि त कीअं शामिल थिजे, या कुझु दोस्तनि खे कुझु मुश्किलातूं पेश अचनि पियूं त हिन प्रोग्राम में ऑनलाइन कीअं शामिल थियनि, त उन्हनि जे लाइ असां वटि वीडियो ऐं इनखे असीं जेको आहे सो ॿिए कंहिं तरीक़े सां इन क़िस्म जा जेके असांजा प्रोग्राम थियनि था त असांजो जेको यूट्यूब चैनल हूंदो असीं उन ते बि खणी ईंदासीं, त इहे लेक्चर उते बि वीडियो जी सूरत में दोस्तनि जे लाइ मौजूदु हूंदा। किताबी शिकिल में क़िस्म जे लेक्चर जेके हुजनि उन्हनि खे किताबी शिकिल में जेके माण्हू पढ़णु चाहिनि उन्हनि खे उते पढ़ाइणु खपे। कुझु माण्हुनि खे रेफरेंस जे सूरत में जेकॾहिं ऑडियो में खपंदो त उहो मिली सघंदो। त हीउ जेको लेक्चर आहे इहो तमामु लाभाइतो थियो आहे। त असां वटि तमामु सुठा शाइर जिन में हक़नवाज़ शिराज़ चांडियो ऐं अब्दुल्ला दायो इस्लामाबाद खां, रियाज़ दायो, रऊफ़ फारस दायो ऐं ॿिया खोड़ सारा ॿिया साथी असांजा, जंहिंमें रमज़ान बुरड़ो साहब, उन्हनि हिन प्रोग्राम खे न सिर्फ़ु ॾिठो पर दोस्तनि पंहिंजे कमेंट्स में, मैसेजिस में तमामु घणो सारायो आहे। इन जे करे असांजो हौसलो अञा वधीक वधियो आहे। त जहिड़े तरीक़े सां सिंधी अख़बारुनि में जीअं महेश असां सां शुरूअ खां वठी हिन वक़्त ताईं गॾु बि आहे, त ॿिया दोस्त बि असां सां अहिड़े तरीक़े सां गॾु आहिनि। त असां हिन प्रोग्राम खे हिन सिलसिले खे अञा अॻिते वठी वेंदासीं। त असांखे अञा कश्मीर खां असांजो अदनान ॿिया दोस्त, मतिलबु त नौजवान तमामु घणो जामी चांडियो साहब खे पसंदि कनि था, संदसि लेक्चर ॿुधणु चाहिनि था, संदसि ॻाल्हियूं ॿुधणु चाहिनि था, साणसि सवाल करणु चाहिनि था, पर वक़्तु हालतुनि जे आधार ते असीं उहो सभु कुझु हिकु जाइ ते करण में कामयाबु रहिया आहियूं। त हिकु सिलसिलो आहे जंहिंमें असां वरी हिकु दफ़ो ॿीहर हिकिड़ी गॾिजाणी जेका पाण में थींदी ऐं सलाहूं कंदासीं, दोस्तनि खां सलाहूं वठंदासीं। जेको असांजो ऑनलाइन इल्मी अदबी कचहरी ग्रुप आहे या ज़ूम क्लाउड ग्रुप आहे, उनखे असां 2 ॾींहंनि जे लाइ खोले छॾींदासीं। त असांजा दोस्त उन्हनि में पंहिंजा कमेंट्स कनि त असीं उन्हनि जूं सलाहूं उतां बि खणी वठंदासीं। त आऊं हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि सभिनी दोस्तनि जो, असांजे सिगा लाहौर जेको जनरल सेक्रेटरी आहे चांडियो अनवर अज़ीज़, उनजो उन्हनि सभिनी दोस्तनि जो थोरो था मञूं कि असांजे हिन ज़ूम क्लाउड मीटिंग्स जा या सभिनी दोस्तनि जा लख थोरा। वॾी महिरबानी मंज़ूर साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। वरी हिकु दफ़ो जेको आहे सभिनी जा नाला खणी मां चवां थो पियो, तव्हां सभिनी जी महिरबानी
ख़ास तौर ते जामी चांडियो साहब जेको टाइम ॾिनो, सुजा कुरैशी साहब आहे, मंजूर ॼणा, अब्दुल्ला दायो, अब्दुल्ला सोलंगी, आगा मसूद, अमाला डिग, अमीन लाखो, अमजद दुरानी, अनीस सोलंगी, फहद आईफोन लिखियल आहे, फैसल मोराई, अकनवाज शिराज, इकबाल आईफोन, शाम मनोहर शाम, जवाद हंगरीअ मां, खुशाल कालाणी साहब, मोहम्मद अली सहतो साहब, मंसूर आरिसर साहब, मंजूर गिलाल, महराब, मोहसन जोयो साहब, मोहम्मद असलम भट्टी साहब, मुनवर डायरी साहब, मुस्तफ़ा बुलेदी साहब, मोहम्मद अयूब लाड़क साहब, ओम प्रकाश, पीर बख्श खोखर साहब, रोहत, सईदीन शाह शेख, सनाउल्ला अतीक, शेवन राम, सरवान, सूफी शर, ज़मीर उजण, चांडियो अनवर अज़ीज़ साहब, मुस्तफ़ा पंवर ऐं सुनील कुमार, सभिनी जी वॾी महिरबानी। हिन सचल जे शहर सां पाण हिन जो इख़्तिताम कंदासीं ऐं पाण इहो जामी साहब जी जीअं सलाह आहे ॿियनि सभिनी दोस्तनि जी, हिन सिलसिले खे कोरोना जेसि ताईं आहे या उहा चवंदासीं त ख़तमु थी वञे, पर हीउ सिलसिलो पाण वीकेंड्स ते हमेशह जारी रखंदासीं। अहिड़ा लेक्चर थींदा, तव्हांजो साथ खपे। आख़िर में सचल जो शहर, वाली वसाएज दर्दमंदीअ जो देश, वाली वसाएज दर्दमंदीअ जो देश, पिरी मुंहुं परदेस, उठे ईंदम ओॾ। वॾी महिरबानी, थैंक यू। महिरबानी साईं, महिरबानी।